साईं मुंहिंजा ॻाल्हि था कनि त कंहिं पुराणे दौर में कंहिं ॻोठ में हिकिड़ो बाज़ीगर रहंदो हो। उहो बाज़ीगर माण्हुनि खे बांदर जो नाच ॾेखारे पंहिंजो पियो गुज़र सफ़र कंदो हो। साईं मुंहिंजा हिकिड़े ॾींहुं अहिड़ो इतफ़ाक़ थियो जो उहो बाज़ीगर हिकु ॾींहुं शाम जो कावड़ कावड़ में पंहिंजे घर आयो ऐं अची पंहिंजी ज़ाल खे चयईं त माई फिलाणी यकदमि कासाई खे त घुरा। ज़ाल पुछा कयसि मियां ख़ैर त आहे, छाजे करे कासाई खे एतिरी जल्दी घुराइजे, ख़ैर त आहे। बाज़ीगर चयो त हीउ कुराड़ो बांदर कासाई खे विकिरो करे ॾींदुसि ऐं हिन मां जिंद छॾाईंदुसि। त मुंहिंजा ॻाल्हि था कनि त उहा ॻाल्हि ॿुधी ज़ाल हैरत में पइजी वई ऐं चयईं ख़ुदा ख़ुदा कर, ए मियां हीउ छा थो चवीं? हीउ बांदर शुरूआत खां वठी असां पालियो आहे ऐं हिन ते पंहिंजो गुज़र सफ़र हले पियो ऐं हींअर हीउ पोड़ाइप में जॾहिं पहुतो आहे त खेसि विकिरो करे कासाई खे ॾियूं, इहा त अजीब जहिड़ी ॻाल्हि आहे। त मुंहिंजा ज़ाल जी इहा ॻाल्हि ॿुधी बाज़ीगर जवाबु ॾिनो त विकिणोसि न त ॿियो छा करियूंसि, विकिणोसि कासाई खे ॾियूंसि, भला हाणे वेही हिन खे घर में खारायूं छा? ज़ाल वारनि चयो घर में वेही छो खारायूंसि? बाज़ीगर जी ज़ाल चयसि हू त ख़ुदि नाच गाना करे थो ऐं नाच वग़ैरह करे खाए बि थो ऐं असांखे बि कमाए ॾिए थो, पर अहिड़े काराइते ऐं फ़ाइदेमंद बांदर खे विकिरो करियूं छो? अजीब ॻाल्हि आहे। साईं बाज़ीगर ऐं संदसि ज़ाल जे विच में अची थो मो थी, अची ॻाल्हि मुहार थी, अची छिकछिकां थी। बाज़ीगर चयो ए पुटनि जी माउ, असुलु ॻाल्हि इहा आहे त कुड़ाइप जे करे संदसि अकुलु घटिजी वियो आहे। हिन बांदर जो अकुलु घटिजी वियो आहे, नचण जो ढंग बि विसिरी वियो अथसि, उन खां सवाइ नचण महिल सहके बि थो ऐं सहको बि थियसि थो। मां जेकॾहिं खेसि को इशारो करियां थो तूं सम्झे ई नथो। अॼु सॼो ॾींहुं ॻोठ में फिरिया आहियूं, मस्तु 4 पैसा मिलिया आहिनि, भला उन मां असांजो गुज़रान कीअं हलंदो? ज़ाल चवणु लॻसि त उन हूंदे बि हेतिरे वक़्त जी पालियल जानवर खे कासाई वटि विकिरो करियूं, इहा ॻाल्हि ठही ई कान थी। कासाई खेसि यकदमि कोई चिड़िया घर जे जानवरनि जो खाज बणाईंदो, ॿियो छा कंदो? बाज़ीगर चयसि त भला पोइ तूं ई ॿुधाए छा कजे? जानवर जॾहिं निकमो ऐं बेकार थियो वञे त उन बदनसीब जो मरण ई भलो आहे। जीअं भला को अंब जो वणु जॾहिं अंब ॾियणु बंदि कंदो आहे त उनखे वढियो ई वेंदो आहे। से मुंहिंजा हेॾा ज़ाल मुड़ुसियूं इहे ॻाल्हियूं हली रहियूं हुयूं त होॾां दरी खां बांदर सभु कुझु ॿुधी रहियो हो। उहा गुफ़्तगू ॿुधी करे वीचारे जी रत ई सुकी वियो। वीचारे बांदर खे डपु वराइणु लॻो, दिलि में सोचणु लॻो, ख़्यालु करणु लॻो, चवणु लॻो त अफ़सोस, छा तक़दीर में इहो ई लिखियलु हो, आख़िर कासाई जे हथां ई मरणो पवंदो। कासाई काती सां मुंहिंजो सिर धड़कां धार करे छॾींदो, पोइ खल लाहे मुंहिंजा टुकड़ा टुकड़ा कंदो ऐं चिड़िया घर में वञी विकिरो कंदो। शींहं ऐं ॿिया जानवर मुंहिंजो गोश्त खाईंदा, हाय हाय मुंहिंजा नसीब कहिड़ा। ते मुंहिंजो इहा ख़्यालु कंदे, इहो ख़्यालु पचाईंदे बांदर जी दिलि जी धड़कन वधणु लॻी, अखियुनि मां ॻोड़नि जा नार वहणु लॻसि। दिलि में सोचणु लॻो त हींअर छा कजे जो हिन मुसीबत मां कंहिं तरीक़े सां जान छॾाइजे, कहिड़े तरीक़े सां हिन मुसीबत मां जान छॾाइजे। आख़िरकार अकुल बि बांदर जो हुअसि, खेसि का बि ॻाल्हि सम्झ में न पिए आई। खेसि ओचितो ई ओचितो गिदड़ जी यादगिरी अची वई। हुनजो हिकिड़ो नंढड़े हूंदे जो गिदड़ यार हूंदो हो, सो गिदड़ जी यादगिरी अची वियसि। हू दिलि में चवणु लॻो त फलाणो गिदड़ मुंहिंजो नंढे हूंदे जो दोस्त आहे। नंढे हूंदे असां ॿई हिक ॿिए में साह पसाह हूंदो हो, पाण में गॾिजी रांदियूं रुंदियूं कंदा हुआसीं। गिदड़ ॾाढो चालाक बि हो। हली हुन यार खां का सलाह वठां। मुसीबत जी घड़ी में दोस्तनि खां ई मदद मिलंदी आहे, हाणे पंहिंजे गिदड़ खां वञी सलाह वठां। ते मुंहिंजा राति जे वक़्तु बांदर घर मां
चुपचाप में निकिरी ॾकंदो ॾकंदो गिदड़ जे घर वटि वञी पहुतो। दरवाज़े वटि बीह सॾु कयईं त गिदड़ आवाज़ ॿुधी पुछा कई त केरु, हिन वक़्तु केरु अवेलो केरु आयो आहे? बांदर वराणियो त तुंहिंजो दोस्त बांदर आहियां यार। गिदड़ झटपट दरवाज़ो खोलियो ऐं बांदर खे भाकुर पाताईं ऐं खेसि अंदरि वठी आयो। सिम जा ॻाल्हि था कनि त अंदरि पहुची बांदर रोअणु शुरू करे ॾिनो। गिदड़ पुछियसि ख़ैर त आहे, भला रोई छो थो? बांदर वराणियो दोस्त ज़ुल्म थी वियो। गिदड़ पुछियसि भला कहिड़ो ज़ुल्म थियो आहे, ॻाल्हि खोले ॿुधा, आख़िर ॻाल्हि आहे छा? बांदर साईं पंहिंजा ॻोड़ा उघींदे बुंड खां वठी वेंदे पछाड़ी ताईं संपूरी ॻाल्हि गिदड़ खे सरबस्ती करे ॿुधाई। सिम जा बांदर जो इहो दास्तान ॿुधी गिदड़ चयो बेशक इहा वॾी आफ़त चइबी। उहो ॿुधी बांदर पुछा कई त हींअर भला उन जो कहिड़ो बंदोबस्तु करणु घुरिजे जो इन में जिंद छॾाइजे ऐं ज़िंदगी बचाइजे। गिदड़ चयो भाऊ कासाए वटि तूं हिकु ॾींहुं बि जीअरो कोन रहंदे, तुंहिंजे लाइ वॾी मुसीबत आहे। इहा ॻाल्हि ॿुधी करे बांदर जो मुंहुं ई सुकी वियो ऐं ॾुखियो चहिरो कंदे चयईं अदा गिदड़, इन ॻाल्हि पुछण लाइ त तो वटि आयो आहियां त हाणे छा करणु घुरिजे? से उहा ॻाल्हि ॿुधी गिदड़ चयो थोरो तरस त इन मसइले ते कुझु गौर वीचार करे वठां, पोइ तोखे इन जो हल बि ॿुधायां थो। साईं ईअं चई गिदड़ अखियूं बंदि करे कुझु सोचणु लॻो ऐं थोरी देरि खां पोइ गिदड़ अखियूं खोलींदे चयो यार बांदर, इहो को वॾो मसइलो न आहे। तूं सिर्फ़ु इहो ॿुधा तुंहिंजे मालिक खे घर में ज़ाल खां सवाइ ॿियो को आहे, केरु आहे? बांदर वराणियो थाओ, मुंहिंजे मालिक खे ज़ाल आहे ऐं हिकिड़ो ॿचिड़ो पिणु आहे, हिकिड़ो पुटु आहेसि ऐं माउ खेसि रोज़ानो सुबुह जो वक़्तु उतर तरफ़ वारी दरी जे भरिसां खटोले ते सुम्हारे पाण कम में मशगूल थी वेंदी आहे। उहो ॿुधी गिदड़ चयो अदा हींअर ई को फ़िकर न कर ऐं मोटी घर वञ ऐं तुंहिंजे मसइले जो हल मूं ॻोल्हे वरितो आहे। बांदर पुछा कयसि भला मुंहिंजा दोस्त घर वरी कीअं वञा? पहिरियां ॿुधा त कहिड़े रिथ बिहारी अथई, जेसिताईं उहा ॻाल्हि न ॿुधाईंदे तेसिताईं दिलि जो धड़को बंदि न थींदो ऐं मुंहिंजी घबराहट मुंहिंजो साह थो वञे, मूंखे डपु आहे। गिदड़ वणायो ख़ौफ़ न कर, ख़ौफ़ करण जी का बि ज़रूरत कान आहे। तूं घर वञी बेफ़िकर थी सुम्ही रह, सभु सणाई थींदी। बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी छॾ त सुभाणे सुबुह जो जॾहिं मां तुंहिंजे घर अची तोखे सॾु करियां या मूंखे उते ॾिसी त तूं यकदमि मुंहिंजे पुठियां हलियो अचिजांइ ऐं होशियारु थीजांइ। उन खां पोइ बांदर गिदड़ खां मोकिलाए पंहिंजे घर ॾांहुं मोटी रवानो थियो। साईं उहा सारी राति बांदर खे डप ऐं ॻणती सबबु निंड ई कान आई। सुबुह जो सवेर उथी गिदड़ बाज़ीगर जे घर आयो। बांदर खे त निंड कान आई, पर सुबुह जो गिदड़ उते अची पुॻो बाज़ीगर जे घर ऐं चुपचाप में उतर वारी दरीअ वटि वञी पहुतो। से बाज़ीगर जो नंढड़ो पुटु बि उन वक़्तु दरी जे भरिसां खेॾे रहियो हो। सिम जा ॻाल्हि था कनि त गिदड़ छोकिरे खे चक में झले वठी भॻो। छोकिरो ज़ोर सां रोअणु लॻो। रोअण जो आवाज़ु ॿुधी माण्हू भॼंदी आई, पर छा ॾिसे त छोकिरे खे को जानवर आहे सो खणी भॼंदो पियो वञे। सी उहा माजरा ॾिसी माई दाऊं कंदे चवणु लॻी हाय मूंसां नाहक थी वियो आहे को मर्द मुजाहिद जेको मुंहिंजे बचे खे छॾाए, मुंहिंजे बचे खे बचाए। होॾां गिदड़ भॼंदो वियो ऐं बांदर खे इशारा बि कंदो वियो ऐं इशारनि में चवंदो हुयो भाऊ आलीशान कमु थी वियो, फतेह हासिलु थी वई, हाणे हलियो आहे। बांदर त अॻे ई तयारु बीठो हो, सो सॾु ॿुधी झटि गिदड़ जे पुठियां डोड़णु लॻो। सिमाई जे रोअण ऐं रड़ियुनि जे आवाज़ु ॿुधी बाज़ीगर छिरक खाई उथियो ऐं ज़ाल खां पुछा कयईं ख़ैर त आहे, रड़ियूं छो थी करीं? ॿार जे माउ रोईंदे करे चयो ख़ैर वरी कहिड़ो, असां सां त वेदन थी वियो आहे। ॿारड़े खे का बला पंहिंजे चक में विझी खणी वई। से उहा माजरा ॿुधी बाज़ीगर ॾाढो परेशान थियो। उन वक़्तु ई लठ खणी ॻोठ खां ॿाहिरि जंगल तरफ़ डोड़ियो। माउ घर में वेही रोअणु लॻी। कुझु देरि खां पोइ बाज़ीगर सहकंदो सहकंदो घर मोटी आयो।
संदसि ज़ाल यकदमि पुछा कई त नंढड़ो किथे आहे। बाज़ीगर रोईंदे जवाबु ॾिनो त किके खे घणो ई ॻोल्हियमि, ॾाढो ॻोल्हियमि, पर किथे बि पतो कोन पियो आहे। हेॾे सारे घाटे झंगल में किथे थो पतो पवे। हाय असां सां ज़ुल्म थी वियो, कीस थी वियो। ईअं चई हू मथे ते हथु रखी मायूस थी वेही रहियो ऐं ज़ाल मुड़ुसु रोअण लॻा। होॾां साईं गिदड़ घाटे जंगल में पहुची हिकु ॿूड़े में लिकी वेठो। बांदर बि अची उते पहुतो। थोरी देरि रखी करे गिदड़ बांदर खे चयो, वठि दोस्त वठि, हाणे हिन किके खे खणी घर वञ। किके खे गोद में वठी बांदर आस्ते आस्ते घर ॾांहुं हलियो। घर में रोज़ ऐं राड़ो लॻो पियो हो। माउ पीउ छोकिरे जो आसरो लाहे वेठा हुआ। एतिरे में किके खे गोद में खणी रांदि कराईंदो बादन अची उते पहुतो। से पंहिंजे लख़्ते जिगर यानी ॿारड़े खे सही सलामत ॾिसी माउ पीउ जी ख़ुशी जी का हद ई न रही। ऐं किके जी माउ अॻिते वधी किके खे बांदर खां वठी पंहिंजे सीने सां लाथो। पंहिंजे बचिड़े खे सीना सां लाथाईं ऐं तमामु घणो प्यारु कयाईं ऐं अहिड़ो ई प्यारु बांदर खे बि कयाईं ऐं बांदर जे करे ई खेसि पंहिंजो बचिड़ो मोटी मिलियो हो। उन खां पोइ ज़ाल पंहिंजे मुड़ुस खे मुखातिबु थींदे चयो त छा हे मुंहिंजा मुड़ुस मुआ, तूं छा अहिड़े काराइते ऐं वफ़ादार बांदर खे कासाई वटि विकिरो कंदे, अञा बि हिन खे विकिरो कंदे? उहो ॿुधी बाज़ीगर वाराणियो, मूं ग़लति सोचियो हो, बेशक मूं ग़लति सोचियो हो, इहा मुंहिंजी भुल हुई। अहिड़े सचा ऐं वफ़ादार बांदर खे कॾहिं बि कासाई वटि विकिरो न कंदासीं। ऐं हींअर जेतिरो वक़्तु जीअरो आहे आराम वारी ज़िंदगी बसर करे। हींअर त बांदर जीअं बि आहे हाणे घर में ई हुजे ऐं आराम करे, ऐं पंहिंजे गुज़र सफ़र लाइ ॿियो बांदर वठी थो अचां ऐं नौजवान बांदर खे पियो रांदो कराईंदुसि ऐं पंहिंजी ज़िंदगी जो गुज़र सफ़र पियो हलंदो। हिन पोड़े बांदर ते हाणे को बि कमकार न आहे। से मुंहिंजा अहिड़े तरीक़े सां गिदड़ जी चालाकी सियाणप ऐं होशियारी सां बांदर जी ज़िंदगी बची वई। ऐं चवनि था त हींअर बांदर ॾाढे मज़े में पियो खीर ऐं पिस्ता खाए ऐं पंहिंजे दोस्त गिदड़ खे दुआऊं वेठो करे। से मुंहिंजा गिदड़ जी होशियारी जे करे बांदर जी ज़िंदगी बची वई। उमेदु आहे हिन कहाणी जो मक़सदु बि तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो। त पंहिंजे दोस्तनि जी मदद करियो ऐं हिन क़िस्म जूं कहाणियूं किसा ॿुधण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं फेसबुक पेज खे फॉलो कंदा। दुआनि में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।